बदीन जे वार्ड नंबर 6 ॻोठ वली मोहम्मद शाहानी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल की मरम्मत जो कम 3 महीनन खां रोड़े जो शिकार है। ठेकेदार स्कूल की छत टोड़े ऐं तामीराती सामान लाए मुबैना तौर गुम थी वियो, जे सबब शागिर्द सख्त गर्मी ऐं बरसात के मौसम में बिना छत के तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जिते मासूम ॿार तालीम हासिल करण लाइ अचनि था, अॼु सहूलतनि बदिरां मसइलनि जे वर चढ़ियल आहे। स्कूल की मरम्मत लाइ टेंडर जारी थियण खां पोइ ठेकेदार सिरू ऐं रेती समेत ॿियो तामीराती सामान स्कूल पहुचायो, पर कम शुरू करण खां पोइ स्कूल जी छत टोड़े उन खां पोइ 3 महीननि खां मुबैना तौर गुम आहे। छत टुटल हुजण ऐं मरम्मती कम अधूरो छॾण सबब स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द सख्त गर्मी में तालीम हासिल करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ बरसातनि जी मौसम भी शुरू थी चुकी है, जंहिं सबब स्कूल की इमारत ऐं ॿारनि जे तालीम बाबति ख़दशा वधीक वधी विया आहिनि। शागिर्दनि जो चवणु आहे त स्कूल की मरम्मत जो कम मुकम्मल न थियण सबब हुननि खे सख्त गर्मी में पढ़णो पवे थो। हुकूमत खां मुतालबो आहे त स्कूल जो कम जल्द मुकम्मल कराए वञे। 3 महीना थी विया आहिनि जेको असां टोड़े हलिया विया आहिनि, अञा ताईं कमु न पिया कराइनि। काढ़े में वेठा आहियूं हिते ऐं ॿार तंग पिया थी वञनि, हिते असां वेठा आहियूं गॾु। उनखां सवाइ जल्द खां जल्द ठाराए ॾींदा असांखे। ॿार तंग थी विया आहिनि ऐं मींहुं वग़ैरह में असां केॾां वञूं। तकलीफ़ थिए थी। असां माइट असांखे चवंदा घर वेठा हुजो न वञो, हिते स्कूल नथी ठहे त न वञो। असां चवंदासीं असांखे ॿुधाए पढ़णो आहे, असांजी ज़िंदगी आहे, अञा असां तइलीम हासिल कंदासीं। स्कूल में मुक़रर उस्ताद मूजिब ठेकेदार छत टोड़ण खां पोइ मरम्मत जो कम मुकम्मल करण बदिरां गायब थी वियो आहे। उस्ताद जो इल्ज़ाम आहे त स्कूल में लॻल लोह पिण खणी विकिरो कयो वियो, जॾहिं त ठेकेदार 2 ॾींहनि अंदरि कम मुकम्मल करण जो चई 3 महीननि खां वापसि न आयो आहे। 2.5 महीना पक्का थिया आहिनि, ठाहिनि कोन पिया। 2 ॾींहं चवंदा बीहो, 3 ॾींहं बीहो। जेको लोहो 40-50 माण्हू उहो बि खणी विया हलिया। ठेकेदार केॾीमहिल फ़ोन कोन थो खणे, केॾीमहिल चए थो बसि 2 ॾींहं बीहो, अॼु थो अचां सुभाणे थो अचां। परेशानी तमामु जजी लॻी पई आहे। ॿार माइट छॾण लाइ तयारी कोन चवंदा, हिकिड़ो काड़ो आहे, ॿियो मींहुं आहे, तंहिंजे करे छॾण तयारु कोन्हे। जिते 100 ॿार आहे उते 40-30-25 ॿार मस था अचनि। एक पासे स्कूल की मरम्मत लाइ सरकारी सतह ते टेंडर जारी कयो वियो, त ॿिए पासे कम अधूरो छॾण सबब मासूम ॿारड़ा बुनियादी तालीमी सहूलत खां महरूम थियण जे ख़तरे खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त स्कूल जी इमारत जी हालत सबब कंहिं बि वक़्तु को वॾो हादसो पेश अची सघे थो। उन खां अॻु मरम्मती कम मुकम्मल कराइणु ज़रूरी आहे। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि सिंध हुकूमत जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी स्कूल जो मरम्मती कम फौरी तौर मुकम्मल कराए वञे, त ॿारनि जी तालीम मुतासिर थियण खां बची सघे।